जे कुरारी छाती चवे अम्मा छाती चवे अम्मा जे नथा सुञाणो चैन जे मां नबी सिंह जी भेण हार जे ग़लती ॻाल्हाए नबी सिंह जी भेण हुई कान चवे थी साहब तव्हां नथा सम्झो मां अम्मा हलीमा जी न्याणी हां मोहम्मद मुस्तफा जी भेण हां जे अमर जे छातीअ जो खीर नबी से पीतो आहे मां भी उन्हीअ जो खीर पीतो आहे तव्हां मुंहिंजा सलाम ॾियो नबी संगे ॿुधायूं शैमा नालो दस हीअं थी चवे पाण फरमायूं इन्हीअ खे त आज़ाद कयो इहा जंहिंजे लाइ सिफारिश करेव उन्हीअ खे बि आज़ाद कयो छो त इन घर जा मां मोहम्मद थोरा ई नथो लाए सघां इल्ला रहमतन लिल आलमीन सकीअ मां खे धकंदो आहे बेहया मर त ख़बर पई अबे जी दाढ़ी पटींदो आहे किनो थी मरदे मागे दोस्त ॿुधायो दड़ी जाखरीअ में वाज़ ते वयमि जे मां कराची मज़दूरी कंदो आहियां हिकिड़े दुकान ते बीठल ऑफिसर आयो मां खे कार मोलाए फुट पेरीअ तां उछले हलियो हुयो छोरे जी बस करा 10 रात जा थियनि 12 चार दुकानदार दुकान ॿिया बंदि कनि चयो मां केरु आहियां हिन महिल वेठी आहीं के बाज़ार विड़ी पई मुंहिंजे पुट सां चई या मार आया मांखे अॼु मांखे हिते उछले वियो आहे के पोइ मां असांजी अम्मा आहे असांजे दर ते हल तुंहिंजी ख़िदमत जे पुट सके पुट धिका ॾेई घरों कढियो आहे तहांजी मां कीअं थींदमि सॼी रात ते कुरारी वेठी सुबुह तां दुकानदारनि दुकान खोलिया कुरारी मुई पई आहे कफन बि वञी बिल ॾिनो अरे यार जनाज़ो बि ॾियनि पड़ियो गुस्ल बि वञी ॾियनि ॾेवारियो हीअ औलाद कहिड़ी आहे ख़ुदा बच्चा ॾे त जो साले ॾे जॾहिं साले पुट मिली आहे समूरा जो खीर में खंड पइजी वई नबी से अम्मा हलीमा जी केॾी था इज़त कनि पाण फरमायूं इन्हीअ खे आज़ाद कयो साहब चयोसीं माई त आज़ाद कयव हाणे हे जिन बिलाल खे मारा ॾिनियूं अम्मार खे मारा ॾिनियूं सुहेब खे मारा ॾिनियूं चाचो तुंहिंजो 11 टुकड़ा करायूं इन्हीअ खे सज़ा ॾे पर सज़ायूं ॾे नबी से फरमायो साहब उहो वक़्तु त यादि कयो जॾहिं यूसुफ नबीअ खे ॿाहिरि खूह में उछले विया दुकार पइजी वियो आहे यूसुफ मिस्र जो गवर्नर बणियो वेठो आहे उहे सादा ॿाहिरि अन वठण आया आहिनि अनाज त ॾिनईं पर तानो मेहणो बि न ॾिनईं हो त यूसुफ हो मां त मोहम्मद तस्रीब अलैकुम اليوم अॼु बदिले जो ॾींहुं न आहे मां मोहम्मद सभिनी खे माफ़ करे छॾियो अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन अल्लाह करे निंद में नबी से जो दीदार नारे तकबीर अल्लाहु अकबर उन्हीं नबी जी गुलामी कर ते आवाज प्यारा दल अज़ान जो आवाज कुरान जो आवाज सुभान अल्लाह कुरान जो आवाज जे दुनिया में कुरान नसीब थियो आहे कब्र में भी नसीब से भी कब्र आहे न ते अज़ाब थो थिए जे चुगलियूं हणी माण्हू विड़ाईंदो हो हिन कब्र में कुरान जो आवाज के यो मुल्क सूरत तो पढ़े रोजानो रोज रात जो पढ़ंदो मरी आयो रब कब्र में भी कुरान तो पढ़ाए छा रखियो थी दुनिया में छाते विड़ियो आहे छाते तो झेड़ा करे इन में काहे पियो आहे आ कुरान दे आ नबी जी गुलामी कर परावन जे हा पंहिंजो बनाए इहो मुंहिंजे मोहम्मद जो खिलाफ हो जो दुश्मन भी दोस्त पिया थी सुभान अल्लाह फैज़ल लज़ी बैनक व बैनहू
अदावतुन कअन्नहु वलियुन हमीम। अजल माले ते कुरान जो तवाल बेशक वडी रहमती रसे सुभान अल्लाह जो कुरान में मज़ो बेशक नबी जो खिलाफ जो दुश्मन भी दोस्त जेके दुनिया में कुरान नसीब जो कब्र में भी जो हशर में भी हे तक मारे हे कुरान वाला क़यामत नहीं उड़ा मंदा सुभान अल्लाह। अज मेरा कपड़ा थोड़ी सेन अज विचारन के सिंगे जानी सुनो पयल कोने अदरा जो चिचा जिद जे निमाल ते दादी कुरान का पढ़न घर मोटनी न था कुरान पढ़न ये कुरान वाला उड़ा मंदा हिय जो उड़ा मंदा मानो चंदा अमीरन नवाबन कामोरान जाकेर दावडा में आवन वर्दी मिलंदी अहल कुरान कुरान वाला दावडा में आवन सुभान अल्लाह इनके पढ़ाई ना किया दावडा में सूरत बकर सजो पर पढ़बी सूरत आल इमरान खबो पर पढ़बी कुरान पढ़न में उडारे रब सां मिलाइंदुन सुभान अल्लाह। और जन्नत में भी कुरान सुभान अल्लाह। क़यामत जो ॾींहुं थींदो जन्नती जन्नत ॾे काॾे जन्नत अल्लाह ताला जन्नतनि खे चवंदो अचो त मिठो आवाज़ ॿुधायां जन्नत में जी हाँ दाऊद अलैहिस्सलाम के हुक्म थींदो तो ज़बूर जी तिलावत कर दाऊद नबी जे आवाज़ में रब एॾो मिठाण रखियो जॾहिं ज़बूर पढ़ंदो पखी वणन मोलई दाऊद नबी जो ज़बूर ॿुधंदा हुआ दग वेंदा माण्हू पीजी वेंदा हुआ एॾो रब जो दाऊद नबी खे लहजो ॾिनो हो जन्नती ॿुधदा दुख ई लही सुभान अल्लाह। अल्लाह ताला चवंदो मज़ो आयो रब पाण चवंदो कंहिंसे कर्म करे छॾे कि अॼु त इन को अञा वधीक मिठो आवाज़ ॿुधरा अञा के हाल स्टेज तैयार थींदी मलाक सिंगारींदा ये कुर्सी न हूंदी जेका झूठे थी बहुत सोन जी कुर्सी जो पलंग भी सोन जा बर्तन भी सोन जा प्याला भी सोन जा सिरा भी सोन जूं स्टेज मलाक सिंगारींदा उन सोन जे कुर्सी ते रब सोने मोहम्मद के विहारींदो अल्लाह ताला चवंदो मुंहिंजा सोना नबी इन कुर्सी ते वेही तू पंहिंजे नबूवत वारी ज़बान मुबारक सां सूरत अर-रहमान जी तिलावत मुझे बानन के बुधाए रब्बुल मशरिकैन व रब्बुल मग़रिबैन फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान यख़रुजु मिनहुमल लुअलुअ वल मरजान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान वलहुल जवारिल मुंशात फिल बहरि कल आलाम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। नबी से कुरान पढ़ो बेशक जन्नती झूम जी रही चवंदा वाह जो रब कुरान ॿुधायो थी दुख लाहे छॾी हुजूर जो दीदार भी कराई कुरान भी ॿुधायो अल्लाह ताला चवंदो अचो त इन खां अञा मिठो आवाज़ ॿुधायां अञा से मोहम्मद मुस्तफा खुद मखलूक में